अस्सलामुअलैकुम दोस्तों, कीअं आहियो तव्हां? उम्मीद आहे त सभु ख़ैरियत सां हूंदा। दोस्तों, मुंहिंजो नालो आहे मौज़म जमाली ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो MJ ऑफिशियल यूट्यूब चैनल। अॼु असां हिन वीडियो में तव्हांखे ॿुधाइण वारा आहियूं त सिंधी ड्रामा ज़हर ज़िंदगीअ जे ईंदड़ क़िस्तनि में छा थियण वारो आहे या छा थींदो। सिंधी ड्रामा ज़हर ज़िंदगीअ जी अॻकथी ॾिसण लाइ असांजे हिन वीडियो खे शुरू खां वठी आख़िर ताईं ॾिसिजो। दोस्तों, वीडियो पसंदि अचे त लाइक करणु न विसारींदा ऐं चैनल ते नवां आहियो त चैनल खे सब्सक्राइब करे बेल आइकन जे बटन खे ऑल ते सेट करे छॾींदा। दोस्तों, हलूं था पंहिंजे मेन वीडियो जे तरफ़। तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त सिंधी ड्रामा ज़हर ज़िंदगी जे कुझु ॾींहं पहिरियां जेके एपिसोड हलिया हुआ उन्हनि में तव्हां ॾिठो हूंदो त ॻोठे वारनि जी भेण कलसूम हालार ख़ान खे ज़हर ॾेई घरां खैरूअ सां गॾु भॼी थी वञे। ऐं हाणे ईंदड़ क़िस्तनि में तव्हांखे ॾिसण लाइ इहो मिलंदो त खैरू ऐं कलसूम खे ॻोठे वारा पकिड़े था वठनि ऐं खैरू खे ज़ख़्मी करे कलसूम खे पंहिंजे घर वठी था वञनि। दोस्तों, असां तव्हांखे वधीक ॿुधाईंदा हलूं त ॻोठे वारा चवनि था त असां पंहिंजे भाउ लुकमान जो शादी राणीअ सां कंदासूं। दोस्तों, तव्हां मूंखे कमेंट ते लाज़मी ॿुधाइजो त छा राणीअ जो शादी रबन सां थींदो या लुकमान सां। ऐं दोस्तों, असां तव्हांखे वधीक ॿुधाईंदा हलूं त कमाल ख़ान जी शादी तमामु जल्द हिन ड्रामे में थियण वारी आहे। दोस्तों, कमाल ख़ान जी शादी कमदार जी धीअ शानीअ सां तमामु जल्द ईंदड़ क़िस्तनि में थियण वारो आहे। दोस्तों, उमेद आहे त असांजो इहो नंढिड़ो वीडियो तव्हांखे पसंदि आयो हूंदो। जेकॾहिं पसंदि आयो आहे त वीडियो खे लाइक करणु न विसारींदा ऐं चैनल ते नवां आहियो त अहिड़े क़िस्म जा वधीक वीडियो ॾिसण लाइ असांजे चैनल MJ ऑफिशियल खे सब्सक्राइब करे बेल आइकन जे बटन खे ऑल ते सेट करे छॾींदा।